अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दोस्तों, तव्हांजो मेज़बान ज़ाहिद इसाक़ पंहिंजे चैनल ज़ेड चैनल सां हाज़िर आहे। दरगाह मुग़र बी रहमतुल्लाह अलैह जो सालियाने उर्स जूं हलंदड़ मुख़्तलिफ़ रस्मनि जे मौक़े ते जेको अॼु रस्म आहे, उहा रस्म अॼु ॿेड़ी जी रस्म आहे। हर साल मेले जी पुॼाणी ऐं इख़्तिताम ते ॿेड़ियूं कढियूं वेंदियूं आहिनि। इहे अलामती ॿेड़ियूं मुरीद ऐं अक़ीदतमंद हथ में खणी सॼे शहर जो गश्त कंदा आहिनि। अचो त इन रस्म खे ॾिसूं ऐं इन रस्म में छा छा थिए थो, कीअं थिए थो, कहिड़े तरीक़े सां माण्हू हिसो वठनि था ऐं कहिड़े तरीक़े सां झूमरियूं पाइनि था। ॾिसो तव्हां पंहिंजे हिन कैमरा जे अख सां। दरगाह मुग़र बी जे हिन दिलचस्प रस्म जेका अनोखी रस्म बि आहे, इन बारे में इहो चयो वञे थो त इहा रस्म जॾहिं शुरू थी त उनजो सबबु इहो हो त हिन रस्म खां अॻु जेके दरगाह जा अक़ीदतमंद ऐं मुरीद ॿी मुख़्तलिफ़ ॿाहिरिनि इलाइक़नि मां ईंदा हुआ त उहे समुंड जे ज़रिए ईंदा हुआ ऐं समुंड जो तहलक वरी सिंधु दरिया जी पुराणी छाड़ जेका घुंगड़ी हूंदी हुई, उन घुंगड़े सां हूंदो हो। उन जे ज़रिए समुंड में ऐं समुंड खां पोइ वरी दरिया जी हिन छाड़ में ॿेड़ियूं काए या जहाज़ काए हिन दरगाह जे ज़ियारत कंदा हुआ, मेले में शिरकत कंदा हुआ ऐं वापसि वेंदा हुआ। पर वरी को दौरु आयो जॾहिं इहे सिलसिला बंदि थी विया, दरिया खे बंदि अची विया, समुंड जे जेके आहिनि मामला मुख़्तलिफ़ थी विया, उतां अची वञी बंदि थी वई, त पोइ वरी हीउ सिलसिलो शुरू थियो। हीउ सिलसिलो दरगाह जे उन्हनि मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जे यादि में थियो जेके ॿेड़ाए था, जेके जहाज़ या ॿेड़ियुनि में सवार थी हिते अची वरी वापसि वेंदा हुआ। त उन जे पुॼाणी मेले जी पुॼाणी जे मौक़े ते उन्हनि खे वरी यादि कयो वञे थो अॼु बि, ऐं हर साल इहा रस्म ॿिए अदा कई वञे थी। नाज़रीन, असां दरगाह मुग़र बी जे हिन रस्म जे हवाले सां तव्हां सां पहिरीं ज़िक्र करे चुका आहियूं त अॼु परदो जी रस्म आहे। दरगाह ते जॾहिं पढ़ विराया पे विया, ख़लीफ़नि में तक़सीम थिया पे, उनखे ॾिना पे विया, कागर साहिब जंहिं अंदाज़ सां लिस्ट पढ़ी पे ऐं उनमें तक़सीम कयो पे, विरायो पे, उनखे नाला पुकारे ॾिना पे, उहे पढ़ हाणे वरी दरगाह जे पढ़ सभु गॾु थिया आहिनि पिञारी कैनाल ते, पिञारी वाह ते। पिञारी कैनाल, पिञारी वाह जे हिन कप ते सदाईं हर साल हिते ई धोता वेंदा आहिनि। हीअ हिकिड़ी मुक़ररु जॻह आहे जितां खां दरगाह खां पढ़ खणी जुलूसी शिकिल में हिते पहुचंदा आहिनि ऐं पोइ वरी हिते धोई वापसि दरगाह न वेंदा आहिनि। उन हवाले सां हीअ रस्म जेका आहे सो कॾहिं खां कीअं अदा थिए पई, थोरी घणी हिन ते ॻाल्हाइण लाइ असां हितां जे समाजी अॻुवाण जेको हिते ड्यूटी बि आहे उनजी अदा जावेद खत्री, ऐं हू ड्यूटी बि अदा कंदो आहे हिन में रस्म में। पुछंदासीं हुन सां ॻाल्हाईंदासीं हू छा थो चवे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ जेका ड्यूटी आहे जेके पढ़नि जी या ॿी, इहा अॼु जी कोन्हे, इहा अल्हम्दुलिल्लाह 100 सालनि जी आहे। 842 साल थिया आहिनि उन शइ खे। अॼु इहा 842 उर्स मुबारक आहे। इन में असांजा इहे पहिरीं वॾा खटी हूंदा हुआ जेके उहे पढ़ धोअंदा हुआ, उहो ड्यूटी फ़राइज़ ॾींदा हुआ। पर असांजी यादगिरी में ॾाढा आरब खटी हूंदो हो, उहो फ़राइज़ ॾींदो हो। ऐं इन खां पोयां इहा ड्यूटी हर थाई में जेको आहे उहो पढ़ खणी ईंदो आहे ख़लीफ़नि सां गॾु उन जी सरपरस्ती में। उहे हुतां खां खणी ॻाराए अची हिते पहिरीं पढ़ लाहींदा आहिनि, पोइ उतां खां पोइ वरी बि खणी पागारे साहिब वारा ऐं ख़लीफ़ा बिरादरी, थईम बिरादरी, उहे गॾिजी असांखे हिते अची लाहे ॾींदा आहिनि। उहो लाहिण खां पोयां पोइ असीं उनखे उते धोअंदा आहियूं। बाक़ाइदे गुसल जेको चइजे त उनखे धोॿियुनि जो जेको किरदारु आहे सो असां बाक़ाइदा अदा कंदा आहियूं। असांजो उन में पटेल मौजूदा वक़्तु अदा आहे असांजो गुलाम मुस्तफ़ा खटी साहिबु, इहो असांजो पटेल आहे हिते बाक़ाइदा। असां खत्री बिरादरी, पर असां पंहिंजो पटेल उनखे बि तस्लीम कंदा आहियूं, छो जो असांखे हीअ रस्म में शामिल करण वारा इहे ई खटी बिरादरी आहिनि। ऐं इहे अॼु जा कोन्हे, इहे क़दीमी रहवासी हिते जा आहिनि असल में। उन सां गॾु असीं बि इहे अदा करियूं था ड्यूटी, बाक़ाइदे पढ़ धोई पढ़। पोइ उन में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़लो करम सां असांखे इज़त मिली आहे, असांखे पज़ीराई मिली आहे। हर माण्हू असांखे इज़त जी निगाह सां ॾिसे थो। पोइ हिते वटि बाक़ाइदे पाणी जी जेको बियाणी बादशाह जी जेका पढ़नि जी मुठ हूंदी आहे, उहा ॿोड़े असीं माण्हुनि खे बाक़ाइदे असांजो पटेल आहे उहो सभिनि खे पाणी पीआरींदो आहे ऐं फैज़ियाब थींदा आहिनि बाक़ाइदा। इहो ई आहे असांजो मौक़िफ़। इंशाअल्लाह ताला आईंदा बि असां खां इहा ड्यूटी अल्लाह पाक वठंदो रहियो आहे ऐं वठंदो, ऐं असीं पंहिंजा फ़राइज़ अंजाम कंदासीं।
Mustafa, वरी भरी तो ना ये जाती जो पुराणो धोबी जो कम कंदड़ धोबी ऐं पुराणो अब्दुल्ला खट्टी चाहे अब्दुल्ला खट्टी जेको हाणे पंहिंजे रस्म रवाज मूजिबि ड्यूटी अदा करे पियो दरगाह जा पड़ धोइण में इन्ही जी ड्यूटी आहे ख़ानदानी ड्यूटी आहे नसलनि खां ड्यूटी अदा कनि पिया अॼु बि आयो आहे ड्यूटी ते हिननि पढ़नि खे वरी पुराणनि लीमनि जे खे गरम पाणी में उॿारे ऐं उन खां पोइ उन में धोतो वञे थो इहो बि हिकिड़ो दिलचस्प रस्म आहे दरगाह जे मुख़्तलिफ़ रस्मों सां गॾो गॾु दरगाह जे जेके मेले जा ॾियारा आहिनि उन्हनि दौरान मुख़्तलिफ़ फनकार मुख़्तलिफ़ माण्हू रेलियूं ऐं चादरूं खणी दरगाह ते ॻाए वॼाए पहुचनि था इहे मंज़र बि ॾिसण जहिड़ा ई हूंदा
दरगाह मुगरबी जे दिलचस्प रस्मनि खे जिते माण्हू दिलचस्पी सां ॾिसनि था उते मेले में आयल झूलनि सर्कस मौत जो खूह ऐं ॿियनि शयुनि मां माण्हू पूर्ण लुत्फ़ वठनि था। असांजे हिन वीडियो खे तव्हां कीअं था ॾिसो इहो असांखे असांजे कमेंट्स में आगाह कंदा। असांजे हिन चैनल खे जेतोणीकि भरपूर मोट मिली रही आहे, मुख़्तलिफ़ तबक़नि जा घणा माण्हू इन खे सब्सक्राइब करे रहिया आहिनि। उमेद त तव्हां इन खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं असांजे हिन चैनल खे भरपूर अंदाज़ सां ॾिसंदा।